अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे सुरमारीअ में रूहानी ऐं बातिनी पहलू। दोस्तों, असांजी सिंध सुमारीअ में शाइरीअ ऐं राग ज़रिए मुख़्तलिफ़ कहाणियुनि जे बयानु करणु ऐं उन्हनि खे ॻाइणु आॻाटे वक़्त खां मुरवज पे रहियो आहे। मच कचहरियूं हूंदियूं इन बुनियाद ते हुयूं। ऐं ॿियो असांजो जेको लोक अदब उन ते हूंदियूं हुयूं। पर नतीज साईं उन तिर्ज़ में हिकु नवाण आंदी त उन्हनि कहाणियुनि जे किरदारनि ऐं वाक़िअनि खे तसव्वुफ़ जे नुक़्तनि इस्तारनि ऐं तशबीहनि जे ज़रिए शहरी सनतनि वसीले बयानु करण जो असलूब अख़्तियार कयो। पर पोइ बि हिकु ॻाल्हि वाज़े हुजे त संदन समूरे कलाम खे रूहानी तमसील मुंहिंजो ठपो हणण बि मुनासिबु न थींदो। अलबत कुझु हंधनि ते रूहानियत जा ओलड़ा ज़रूरु मिलंदा। सो अचूं था सुरमारी जे हिन बैत ॾे। पाण फरमायूं अलस्तु बि रब्बिकुम, जॾहिं कनि पियोम कालू भला कलबसी, तॾहिं तित चयोम तई वेर कयोम वचन वेड़ी चन। ऐं इन तरह जा ॿिया बि काफ़ी बैत आहिनि जेके हिन सुर में रूहानी तमसील जा गमाज़ आहिनि। असांजे किन अदीबनि इन सिलसिले में इन हद ताईं बि एतिराज़ वारिया त इहे ऐं इन जहिड़ा क़ुरानी आयतनि सां मज़ीन जेके बैत आहिनि से ॿिए कंहिं शाइर जा आहिनि। के हीअ बैत वरी चयो हीअ बैत हारून हिंगोर जो नाले कंहिं हिकिड़ो शाइर हो, उन जे दिमाग़ जो दम पुस्तो आहिनि वग़ैरह वग़ैरह। शायदि उन्हनि एतिराज़ कंदड़ अदीबनि पंहिंजे ज़ाती नज़रियनि जे करे लतीफ़ जे बैतनि ते एतिराज़ कया। बहरहाल अलस्तु बि रब्बिकुम ऐं कालू भला क़ुरान करीम जे सूरह एराफ़ जा अल्फाज़ आहिनि जे काइनात जे ख़ल्क़नहार जॾहिं आदम जे औलाद खे सदन पुठीअ मां ज़ाहिर कयो त उनजा रूह उन्हनि खां सुवालु कयो उन रब्बुल आलमीन त अलस्तु बि रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? ऐं रूहनि जवाबु ॾिनो कालू भला, हा बेशक आई। इहो अहद अलस्त हो। ऐं अॻिते बि सूरह जा हिन सूरत जा अल्फाज़ आहिनि त जीअं इहो अहद छो आहे त जीअं तव्हां क़यामत जे ॾींहुं इहो न चई सघो त असां इन मीसाक खां ई बेख़बर हुआसीं। तंहिं करे उन्हनि जे रूहनि खां मीसाक कयो वियो, मुआइदो कयो। ऐं लतीफ़ साईं पंहिंजे हिन बैत में उनखे इन लाइ आंदो त इंसान जी अबदी राइश बहरहाल उहा आहे जेका क़यामत खां पोइ हुन लाइ हूंदी। हिन बैत में इनखे इन लाइ आंदो लतीफ़ साईं त इंसान जी उहो मीसाक जेको उन्हनि रूहनि सां कयो रब साईं, उनखे लतीफ़ साईं तमसील था ॾियनि हिन बैत में। उन उमिरि जे कोट में क़ैद थियल मारीअ जे वाता उन मीसाक खे वरजाईंदे था चवनि त ऐं उमिरि मुंहिंजो असुलु वतन ऐं माॻ मुंहिंजो थर आहे। ऐं आउं उन्हनि मारवड़नि सां पंहिंजे सत सील बाबति ॼण अणलिखियल मुआइदे मूजिबि उन्हनि जा पाबंद आहियां। इहो हरगिज़ न टोड़ींदुसि, तोसां शादी न कंदुसि। छो त इहो मुआइदो जेकॾहिं लिखियलु न आहे त बि मूंखे
ॼमण खां पोइ सुतीअ में मिलियो आहे। हिते साणे जे रीतनि रस्मनि जी ॻाल्हि कई वई आहे, जेके भली अणलिखियल आहिनि, पर जेसीं शरीर में साह आहे तेसि ताईं इहे मीसाक जा नुक़्ता निभाइणा आहिनि। जीअं रूहनि जो मीसाक क़ुर में जंहिंजो ज़िक्र आहे, जे लतीफ़ जी ॿोली, जे सिंधी।